साईं टेऊंराम साहिब जेकी तव्हां ॻाल्हि ॿुधी आया, नाटक तव्हां ॾिठो, साईं टेऊंराम साहिब हर कंहिं में परमात्मा ॾिठो, ओ हरिजन में बि परमात्मा ॾिठई, ऐं जेका ॿुढड़ी माता हुई उन में बि ॾिठई, ऐं उन कुते में बि ॾिठई। छो भॻवानु आहे त सभिनी में न, ऐं सभिनी में ॾिसी जेकर अॻिते हुन कयो त दया जो कमु कई, इहा पूॼा थी वई। परमात्मा ॾिसी करे खाली छॾे ॾियणु न, परमात्मा तव्हां बि ॾिसंदा आहियो, सभिनी में ॾिसंदा आहियो, हा भई सभु जीव भॻवान जो स्वरूप आहिनि, पर विश्वास केतिरो आहे, असां उन्हनि सां वहिंवार कीअं था कयूं। वरी साईं टेऊंराम महाराजनि जॾहिं दरिया पाईंदो आयो, प्रेम आहे, सिक आहे, श्रद्धा आहे, विश्वास आहे, हथ ॿधी करे दरियाशाह ते हली पलव पातनि, वेनती कयनि, भंडारो कयनि, हवन कयनि, ऐं सत्संग उते चालू कयनि। सत्संग करण सां सुबुह जो माना जे 8-9 सत्संग थियो, शाम जा 4 थी विया, ऐं 4 ताईं उहो अधु किलोमीटर पोइ ते बि हली वियो हली। ईअं किथे था पंहिंजे भगतनि जी ॻाल्हि रखण जे वास्ते परमात्मा हमेशह तयारु हूंदो आहे। हू चवंदो आहे मुंहिंजी ॻाल्हि भले किथे घटि थिए त थिए, पर मुंहिंजे भगत जी ॻाल्हि किथे न थिए, घटि न थिए, उहा सदाईं अॻिते वधे। इहा भक्तीअ जी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां थो, त ईअं कोन्हे भई मां तव्हांखे चवां भक्ति कयो, पर मुंहिंजो बि फ़र्ज़ु आहे मां बि भक्ति कयां। ऐं साईं टेऊंराम छा कयो, इहा ई अची करे भक्ति कई, लाल साईं खे बाॾाइण। हिकिड़ो तुक साईं जी, साईं टेऊंराम साहिब ॾिसो कीअं ठाही आहे लाल साईं जे वास्ते, तव्हांखे मां ॿुधायां थो। सचन जो दूल्हो दरिया शाह, सचन जो दूल्हो दरिया शाह, भाई राजा